जी फूड सिक्योरिटी कमेटीअ जो इजलास थियो आहे। मुल्क में भाण जी खोट ते गौर वीचार कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। भाण जी खोट ते गौर वीचार कयो वियो आहे। सेनेट जी फूड सिक्योरिटी कमेटीअ जो इजलास थियो आहे। मुल्क में भाण जी खोट ते गौर वीचार कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया। अवां खे इजलास में कमेटी मेंबर्स पारां कणक जी पोखाईअ लाइ भाण न मिलण जूं दाहूं कयूं वियूं आहिनि। इजलास में भाण न मिलण जूं दाहूं कयूं वियूं आहिनि। अहम इजलास थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शहर। जी असद, अपडेट कजो। जी बिल्कुल, सेनेट जी फूड सिक्योरिटी वारी वज़ारत जो इजलास थियो आहे सैयद मुज़फ़र शाह जी सदारत में। उन इजलास में सिंध समेत सॼे मुल्क में जेका यूरिया भाण ऐं DAP भाण जी खोट आहे उन ते गौर कयो वियो ऐं मेंबरनि पारां उन जेके इजलास में दावूं कयूं आहिनि त कंहिं बि माण्हू खे भाण ब्लैक खां सवाइ न पियो मिले। वज़ारत कुझु न करे रही आहे इन सिलसिले में। इन मौक़े ते जेको कमेटी जो चेयरमैन आहे उन चयो त उनखे पाण खे कणक जी पोखाई लाइ जेको यूरिया भाण न पियो मिले। इन करे जेको थोरो मिलियो आहे उहो ब्लैक ते मिली रहियो आहे। यूरिया भाण जो जेको अघु आहे उहो 3560 रुपया आहे, पर उहो 6000 रुपयनि में मुश्किल सां मिली रहियो आहे। गॾोगॾु हिन वक़्तु हुनजो चवणो त नाइट्रोफास जो 8000 रुपया अघु आहे। DAP 15000 रुपया में ब्लैक ते मिली रहियो आहे। हिन मौक़े ते ॼाम महताब जो चवणो त घोटकी में फर्टिलाइज़र जूं कंपनियूं आहिनि, पर उते बि जेको आहे ब्लैक ते विकिरो पियो थिए। इन करे कमेटी जो चवणो हो त फौरी तौर ते हिन जो तदारुक कयो वञे। जी असद शहर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।